ओ मुसलमानों मता तू समझी तमाम मरींदस मुझे मरा खां बाद मुझे घर में हो नहीं राड़ो हूं दो खबरदार यो दिल में ख्याल कटी छे वध में वध पारे दी तुझे जनाजे ते रोंदा बेदी एडी दिल पत्थर बंजी दी तुझा मिट माट दोस्त तुझे पुटन सा ताजियत करण जिलाईंदा कोशिश कंदा त रोग अचे पर रोग कोन ईंदुल 8 ॾींहं 15 ॾींहं महीनो तुझे कब्र ते ईंदा पछाड़ी में साल ते भी केर कब्र ते अचण जी ला तैयार कोन थींदी साल खां बाद तुझे घर में पुट जी शादी थींदी सागा लाडा सागा सिरा सागा बाजा सागियूं बेसरियूं सागा दूल सागियूं शरनायूं तुझा मिट माट दोस्त तुझे पुट जी शादी ते ईंदा कंहिंखे इहा ख़बर कान हूंदी फलाणो काथे आहे केरु पुछा बि कोन कंदो यार फलाणो पंहिंजे पुट जी शादी में ॾिसण में कोन थो अचे असां त ख़ूबसूरत माण्हू ॾिठा वॾा वॾा पैसे वारा माण्हू हुया जंहिंजे इस्तक़बाल जेॾा हज़ारे माण्हू इस्तक़बाल हूंदा सवे नौकर उन्हनि जी ख़िदमत कंदा हुया गुलनि जहिड़ा जंहिंजा गिटा हुया सर्व जी कद जहिड़ा जंहिंजा कद हुया जंहिंजी ॾिसण जे लाइ माण्हू बेताब हुया कि करदंद पीराहने उमिरि चाक जॾहिं ज़िंदगी जो पहिराण फाड़े छॾियऊं त उन्हनि जो केरु नालो बि कोन थो पुछे यार फलाणो रईस काथे आहे केरु पुछे मेहरबानी कयो कॾहिं कब्रिस्तान में त चक्कर लॻाईंदा कयो उन्हनि वीचारनि जे कब्रुनि ते त नज़र कयो जेके दुनिया में अलाए छा हुया अॼु उन्हनि वीचारनि जे कब्रुनि ते केरु ॾीए ॿारण वारो बि कोन्हे केरु 4 कुल पढ़ण वारो बि उन्हनि ग़रीब जे कब्रुनि ते कोन थो अचे इहा दुनिया जी है वारिस बदंदई बात खे जीअं छिके बदजे फट मथों पिया कंदा मंझंदि थी वई मयत खे कयो झट झट चवंदा जल्दी कयोसि खणोसि मतां धप न करे वञी मथों पिया कंदा मंझंदि थी वई मयत खे कयो झट झट पो सुम्हार सिधो कंदई बेली पो खणी हलंदई खट अदियूं अब्दुल लतीफ़ चए मथों वराए लट पोयों वरसो बंडींदई वाट ते उन ई महिल सदोरा पुट ईंदा मौली साहब वटि साईं बाबे जी हेतिरी मिल्कियत असांखे विराई जेकी करणो त पाण करे वञो जेकी ॾियणो त पाण ॾेई वञो ख़ुदा जी ज़ात जो कसम अची करे तूं 1 रुपयो पंहिंजे हथनि सां ग़रीबनि मिस्कीननि खे ॾेई वञे तुंहिंजे पोयरनि 5 लखनि जी ख़ैरात कई 1 रुपयो तुंहिंजो पोयरनि जे 5 लखनि खां वधीक पाण करजे ऐं जेको माण्हू अलाह जे रस्ते में ॾिए थो त अलाह सां वरी वधीक ॾिए थो या न ऐं रजब जो महीनो आहे नी तंहिंजे करे हिन महीने में ख़ैरात बि कंदा कयो ज़कात जो महीनो आहे ज़कात बि अदा कयो मां हिकिड़ो वाक़ियो पढ़ियो हिकिड़ो हुयो रईस हुयो सरदार पोइ उन पंहिंजे नौकर खे पैसा ॾिना त हिन मां शराब वठी वो नौकर जो पैसा खणी करे बाजार में आयो तो बाजार में हिकिड़ो फ़कीर बीठो हुयो उन फ़कीर चयो जेको मूंखे अल्लाह जे नाले ते रुपयो ॾींदो त मां उनखे 4 दुआऊं ॾींदुसि घणियूं दुआऊं 4 दुआऊं त हीउ जेको रईस जे लाइ रुपयो खणी आयो दिरहम शराब वठण जे लाइ सो हिन अची उहो रुपयो उन फ़कीर खे ॾिनो अल्लाह जे नाले ते फ़कीर चयोसि हाणे कहिड़ियूं दुआऊं तुंहिंजे लाइ घुरां त हिन चयोसि पहिरीं दुआ त इहा घुर त जेके पैसा तोखे ॾिना अथमि इहे वरी वापसि मिलनि न त रईस मारींदो
पहिरीं दुआ त इहा घुर जेके ॾिना अथई पैसा इहे मिलनि मूंखे साईं हिन इहा दुआ घुर चई ॿी दुआ हीअ घुर त रईस मूंखे आज़ादु करे ॾाढो मां तंग थियो आहियां हुन वटां साईं उहा बि दुआ घुरी चई टी दुआ हीअ घुर त अल्लाह मूंखे बि मुंहिंजे रईस खे तौबा जी तौफ़ीक़ ॾे जो शराब खां तौबा करे ऐं चौथी दुआ हीअ घुर त अल्लाह मूंखे बि बख़्शे वारे रईस खे बि बख़्शे जेके हिते वेठा आहिनि सभिनीनि खे बख़्शे और फ़क़ीर हुए 4 दुआऊं घुरियूं हीउ जो आयो सिधो ख़ाली हिते रईस कबूल थी चई हाँ चई ॿी कहिड़ी दुआ घुराई चई ॿी दुआ ही घुरायम त अल्लाह मुंहिंजे रईस खे तौबा जी तौफ़ीक़ ॾे जेको हिन शराब खां तौबा करे त उन रईस चयो अॼु तूं गवाह हुजां मां रब सां वाइदो थो कयां त अॼु खां बाद मां शराब न कंदुसि टी दुआ कहिड़ी घुरायसि चई टी दुआ इहा घुरायम त दुआ घुर त अल्लाह मूंखे हिन खां आज़ादी ॾे मां आज़ाद थियां रईस वटां त उन रईस ऐं आका चयसि अंत अखी तूं मुंहिंजो भाउ ई बसि तूं आज़ादी दुनिया में चई चौथी दुआ ही घुरायम त दुआ घुर त अल्लाह मूंखे बि बख़्शे मुआरे रईस खे बि बख़्शे जेके उते मजलिस में वेठा उन्हनि खे बि बख़्शे त उन रईस जे अखियुनि मां पाणी वही आयो चई यार जेकॾहिं इहो मुंहिंजे वस में हुजे हा त मां कयां हा पर बख़्शण मुंहिंजे वस में न आहे बख़्शण अल्लाह जे वस में तो रईसो सरदरात जो निंड में सुतो पियो हुयो रब जी ज़ियारत नसीब थियसि अल्लाह साईं फरमाए से मुंहिंजा बाना जेको तुंहिंजे वस में हुयो उहो तो कयो जेको तुंहिंजे वस में हुयो उहो तो कयो हाणे बख़्शण मुंहिंजे वस में आहे मां तोखे बि बख़्शुमि तुंहिंजे बाने खे बि बख़्शुमि त मजलिस वारनि खे बि बख़्शुमि माण्हू जेको अल्लाह जे नाले ते ॾींदो आहे त ओतिरो ई वरी मिली वेंदो आहे ईद जो ॾींहुं हुयो पोइ नबी साईं वञनि पिया ईद